बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु असां सां ही असांजी भेण मौजूदु आहे जंहिं चयो त आउं ब्यूटी पार्लर खोलींदुसि, मूंखे अदा ब्यूटी पार्लर जो सामान ऐं ही वठी ॾियो, चेयर वठी ॾियो। सो अलहमदिल्ला असां पहिरीं कोशिशि कंदे ही अदी खे जेको आहे चेयर वठी ॾिनी आहे ताकी शुरूआत आहे अलाह करीम आहे। हाली असां चेयर वरिती आहे ऐं उमेदु आहे त इंशाअल्लाह अल्लाह पाक मदद फरमाईंदो अदी जे लाइ ॿियो सामान बि वठंदासीं। कोशिशि इहा हूंदी त अदी खे सामान बि वठी ॾियूं जीअं पंहिंजो रोज़गार करे सघे, पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे। दौरु ॾाढो ख़राबु आहे, वरी बि हिन ख़ुददार अदीअ खे शाबस आहे जस लहे जो अदी जेको आहे कंहिंखां घुरण खां पंहिंजे रोज़गार खे तरजीह ॾींदे असां वटि आई ऐं असीं कोशिशि करे ही पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण जे लाइ ही जेको आहे कुर्सी वरितीसीं। भेण कीअं ख़ुशी महसूसु थिए थी? अलहमदिल्ला। चलो इंशाअल्लाह अल्लाह पाक तव्हांजे लाइ आसानी कंदो, असांजे लाइ बि दुआ कयूं इंशाअल्लाह तव्हांखे असीं ॿियो सामान बि कोशिशि करे वठी ॾींदासीं। शुरूआत आहे, अल्लाह साईं आसानी कंदो, मदद कंदो। असांजी कोशिशि आहे त असां वधि खां वधि जेको आहे ख़िदमत कयूं, अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़िदमतूं ऐं बग़ैर कंहिं फ़र्क़ु रंग नस्ल ज़ात पात जे ख़िदमतूं कयूं पिया। फ़कीर अरसलान हबीब वेलफेयर फाउंडेशन जो जेको ज़रियो आहे जो फंडिंग जो उहो सिर्फ़ु सोशल मीडिया आहे। वज़ाहत सां ॿुधाईंदो अलाह त असां का पोस्ट फेसबुक ते रखंदा आहियूं, उतां जे अगरि पोइ दोस्त मोकिलींदा आहिनि, फुड़ी फुड़ी तलाउ थींदो आहे, अहिड़ी तरह असां ग़रीबनि मिसकिननि जी मदद कंदा आहियूं। बाक़ी असांखे का बि फंडिंग ॿाहिरीं कोन्हे का, न को असांजो को ॿाहिरी दुनिया में रहंदड़ को डोनर आहे, न को सऊदी में डोनर आहे, न दुबई में डोनर आहे। वज़ाहत सां ॿुधाइणु चाहियां दोस्तनि खे, न कोई अमेरिका में रहंदड़ डोनर आहे, न यूके में, न USA में, न कंहिं ॿी दुनिया में। अल्लाह जी ज़ात करे थी सोशल मीडिया ते असीं पोस्ट रखूं था, कंहिंजे लाइ का ॻाल्हि रखूं था, उतां जेको आहे उन्हनि जी मदद थिए थी। सो शुक्र आहे अल्लाह जो, न्याणी जे लाइ ही असां अॼु जेको आहे ही चेयर वरितीसीं ऐं हीअ अदी जेको आहे पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कंदी, पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिशि कंदी। अल्लाह ताला जे रिज़्क़ में बरकतूं कंदो ऐं अदीअ जे लाइ अदी जो तकलीफ़ दूर कंदो। फ़कीर अरसलान हबीब वेलफेयर फाउंडेशन ऐं वरी वज़ाहत सां चवां थो त सिर्फ़ु सोशल मीडिया ते जेको आहे असांजो कमु हलंदो आहे, असां पोस्ट रखंदा आहियूं, उतां ई कुझु जेको थींदो आहे त असां ख़िदमत कंदा आहियूं, हेल्प कंदा आहियूं, मदद कंदा आहियूं। यकीनी तौर ते ही मजबूरी आहे, जेको वीडियो में न्याणी भली असां सां बीठी आहे, पर असांजी मजबूरी आहे। छो त काफ़ी दोस्त ॾियण वारा घटि ऐं जेको आहे न बंदूकूं ऐं तनक़ीदूं करण वारा घणा आहिनि। पोइ ख़ैर उन्हनि जूं तनक़ीदूं अखियुनि ते ख़िदमतूं अल्लाह जी रज़ा जे लाइ मां सम्झां थो त हीअ अदी जे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशी आहे ऐं हीअ भेण जे लाइ हिकिड़ो वॾो जेको आहे मां सम्झां थो त कंहिं ग़रीब माण्हू जे लाइ सरमायो आहे। हीअ शुरूआत आहे, इंशाअल्लाह अल्लाह पाक मदद कंदो ऐं न्याणी खे मुकमिल सामान वठी ॾींदासीं। पोइ अल्लाह वारो ताबून कंदो, पोइ ख़ुदा दोस्त न्याणी खे रोज़गार सां लॻाईंदो, अल्लाह से बरकत अता फरमाईंदो। पाण इजाज़त वठंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिंध सलामत साथ सलाम।